Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. सिंध समेत समूरे मुल्क में ईद उल फितर मजहबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, इस्लामाबाद, लाहौर, कोयटा ऐं पिशावर समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में ईद नमाज़ जा इज्तिमा, मुल्की सलामती, कोरोना जे ख़ात्मे ऐं मुसलमाननि जे हक़ में दुआऊं। अक्सर इज्तिमाउनि दौरान SOPs नज़रअंदाज़। पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ सथ पारां समूरी क़ौम खे ईद जूं वाधायूं। ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि खे ईद जी ख़ुशियुनि में शरीक करियो। कोरोना SOPs ते अमल यकीनी बणायो। सदर डॉक्टर आरिफ अलवी जो ईद ते क़ौम खे पैगाम। वज़ीर आज़म चयो त एहसास ऐं तकलीफ़ ई असल मुआशिरे जी सुञाणप आहे। पाकिस्तान कोरोना वायरस जी टीं लहर खे मुंहुं ॾेई रहियो आहे। क़ौम खे दरख़्वास्त आहे त कोरोना SOPs ते अमल यकीनी बणाए। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त कश्मीरी ऐं फ़लस्तीनी आज़ादी लाइ ईद ते बि मज़ाहमत करे रहिया आहिनि। पाकिस्तान में अवाम कोरोना वायरस ऐं गाटे टोड़ महांगाई सबबि रिवायती ख़ुशियुनि खां महरूम आहिनि। आसिफ अली ज़रदारी, शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि सियासी अॻवाननि तरफ़ां बि क़ौम खे ईद जूं वाधायूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान विच में फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि हिक ॿिए खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। मुस्लिम उम्मत लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। वज़ीर आज़म सऊदी वली अहद खे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾींदे सऊदी अरब जी सलामती ऐं हरमैन शरीफ़ैन जे तहफ़्फ़ुज़ लाइ हर मुमकिन क़दम खणण जे अज़्म जो इज़हार कयो। इमरान ख़ान ग़ज़ा पट्टी में इसराइली जारियत जी मुज़म्मत कंदे चयो आहे त मस्जिद अल अक़सा ते हमिलो इंसानियत ऐं आलमी क़ानून जी भञकड़ी आहे। काल शवाल जो चंड नज़र अचणु मुमकिन ई न हो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त चंड जी उमिरि 13 कलाक 42 मिंट हुई। जेके माण्हू सऊदी अरब सां गॾु ईद मल्हाइणु चाहिनि था उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर कूड़ सां रमज़ान शरीफ़ जहिड़े भलारे महीने जी पुॼाणी करणु किथां जी अक़लमंदी आहे। अहिड़ा माण्हू सिधो चवनि त असां सऊदी अरब ऐं अफ़गानिस्तान सां गॾु ईद मल्हाईंदासीं। पाकिस्तान फ़लस्तीन में इसराइली जारियत ते OIC जो हंगामी इजलास अॾाइण जो मुतालबो करे छॾियो। परदेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त इसराइल फ़लस्तीन में ज़ुल्म जी इंतिहा करे रहियो आहे। मस्जिद अल अक़सा ते हमिलो इंसानियत ते हमिलो आहे। पाकिस्तान, तुर्की ऐं सऊदी अरब समेत समूरनि मुल्कनि आॾो मसइलो उथारियो आहे। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त अफ़गानिस्तान में जंगबंदी जा मुस्बत नतीजा साम्हूं आया आहिनि। ईरान ऐं सऊदी अरब जा लाॻापा बहितर थियण ते ख़ुशि आहियूं। कोरोना वायरस विघे वधीक 126 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 24 कलाकनि दौरान 3265 नवां केस साम्हूं आया। कोरोना केस मुस्बत अचण जी शरह तक़रीबन 8.25% खां वधीक रही। सिंध में ईद जी मोकलुनि दौरान बि वैक्सीनेशन सेंटर्स खुलियल रहंदा। मुल्क में 30 सालनि जे शहरनि जी वैक्सीन लाइ रजिस्ट्रेशन 16 मई खां शुरू थींदी। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं समूरे मुल्क में 1,31,571 शहरनि खे वैक्सीन लॻाई वई। हेल ताईं 38,83,000 खां वधीक शहरनि खे कोरोना खां बचाव जी वैक्सीन लॻी चुकी आहे। तीनों अरकान ने इत्तफाक राय से शहबाज शरीफ का नाम नैब की दरख्वास्त को तस्लीम करते हुए ECL में डालने की कैबिनेट को सिफारिश की है। ये भाग ही सहरी के वक्त जो है वो हदैबिया के केस के खुलने की वजह से रहे थे। वो इंटीरियर मिनिस्ट्री को रिव्यू की दरख्वास्त दे सकते हैं 15 दिन के अंदर अंदर। कोई मेडिकल ग्राउंड नहीं हमें बताई गई। अब अगर शहबाज शरीफ को इस वक्त जाने दिया जाता या जले जाते तो वो तमाम केसेस जो हैं वो अल्तवा का शिकार हो जाते। जो केस हल नहीं हुआ वो हुदैबिया पेपर मिल का केस है। मुस्लिम लीग नून आपको पता है कि गुमराह करने का नैरेटिव बुनने में माहिर हो चुकी है पिछले कुछ सालों से। वो ये नैरेटिव बिल्ड कर रहे हैं कि जैसे हुदैबिया पेपर मिल के केस में इनकी बर्रियत होगी, कि जिस तरह भी भागने की कोशिश कर रहे थे इस तरह माजी में भी जब ये हुदैबिया पेपर मिल्स जो कि पाकिस्तान में मनी लॉन्ड्रिंग के केसेस की वो कहते हैं मदर ऑफ ऑल केसेस है। वफ़ाक़ी काबीना जी ज़ेली कमेटी ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ जो नालो ECL में शामिल करण जी सिफारिश करे छॾी। हतमी फ़ैसिलो वफ़ाक़ी काबीना कंदी।
वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त शहबाज शरीफ़ हुदैबिया पेपर मिल्स केस खां भॼण जी कोशिश करे रहियो हो। ECL में नालो शामिल थियण बाद शहबाज शरीफ़ 15 ॾींहनि अंदरि नज़रसानी जी दरख़्वास्त ॾेई सघे थो, जंहिं ते 90 ॾींहनि अंदरि फ़ैसिलो करे सघिजे थो। शहबाज शरीफ़ पाण नवाज़ शरीफ़ जो ज़ामिन आहे। शहज़ाद अकबर चयो त शहबाज शरीफ़ परदे हलियो वञे हा त केतिरा ई केस रोलड़ जो शिकार थी वञनि हा। फ़नी बुनियादुनि ते हुदैबिया केस बंदि ज़रूरु आहे पर ख़तमु नाहे थियो। हिकु राय इहा बि आहे त हुदैबिया केस ॿीहर खुली नथो सघे। नवां सबूत मिलण बाद केस ॿीहर खोले सघिजे थो। हुदैबिया केस मदर ऑफ ऑल करप्शन केसिस आहे। पनवाकिल भरिसां ॻोठ साम्हूं चाचड़ में धाड़े जी कोशिश नाकाम। मज़ाहमत ते 2 भाॻिया ज़ख़्मी। ॻोठाणनि हिक चोर खे सोघो करे वरितो। ज़ख़्मी असग़र ऐं उमीद अली चाचड़ अस्पताल मुंतक़िल। इसराइल ऐं फ़लस्तीन में छिकताण तेज़। इसराइल जी बमबारी सां शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 45 थी वियो। 6 इसराइली शहरी भी मारिजी विया। गॾियल क़ौमुनि ग़ज़ा में तशद्दुद जे वाक़िअनि में वाध खां पोइ ख़तरनाक जंग जो ख़तरो ज़ाहिर करे छॾियो। धुरियुनि ते छिकताण घटाइण ते ज़ोर। असल